5000 खपनि यार, किथां कयां मां 5000। तत्थुआ के तो फोन किया। हेलो तत्थु भाई। हाँ रोहित भाई बोलो। मैं क्या बोल रहा था, 5000 रुपए मिल सकते हैं क्या मेरे को? मुझे जरूरत है 5000 रुपए की। अरे यार मेरे पास होता तो मैं ही दे देता। कल गर्लफ्रेंड के साथ बाहर गया था ना, तो नहीं है। ओ अच्छा, दूसरा कोई वे हो तो बताओ ना यार। एक रास्ता है। अरे वाह। आईपीएल चालू है, घर पे आ, सट्टा लगा दे। तेरा दिमाग खराब हो गया, चल तू फोन रख। तू तो कम ना आयो हाणे। सपन वो अची वञे शायद कम। हेलो। हेलो सपन। हाँ। यार मेरे को तू 5000 रुपए दे सकता है क्या? क्या? 5,000 रुपए? 5,000 रुपए तो नहीं दे सकता। हाँ, एक चीज दे सकता हूँ, मेरी दुआएं दे सकता हूँ तुझे। मजाक कर रहा हूँ। साले भिखारी के पास भीख मांगता है? हैं? चल फोन रख। हिनखे खाली ॻाल्हाइणो ही हुयो। हेलो तीर्थ। हेलो प्रणव। हेलो रौनक। नहीं यार रोहित, नहीं है मेरे पास। अरे नहीं भाई नहीं, मेरे पास नहीं है। नहीं यार सच्ची में यार पैसे नहीं है मेरे पास यार। हाणे छा कयां केर बच्चो आखिर त्रिवेन वो कुछ ना कुछ जोल कंदो ही कंदो, उन खां तो पुछांसि हाणे। हेलो त्रिवेन। हाँ चओ। अच्छा कहिड़ो हाल आहे, मतलब सभु ठीकु आहे न घर? हल चओ छा कम थी? तोखे कीअं ख़बर मूंखे कमु आहे थोरो तोसां? राजा ख़बर आहे न, कमाए करे फोन कंदा न, हूअं त कॾहिं सिंगो बि न असांखे। अरे न यार ईअं काई ॻाल्हि न आहे, मतलब कमु न मतलब आहे, मतलब यार ॾिस तूं न कजांइ यार, हिकु कमु आहे प्लीज़ तूं न कजांइ अरे भौंक न तकड़ो। यार। मूंखे 5000 खपनि। 5,000? छो पापा कढी छॾिया घर मां? अरे न ईअं काई ॻाल्हि न आहे, मूंखे छा पंहिंजे पर्सनल कम लाइ खपनि। तूं कुझु बि करे ॾेई सघंदे, माना तूं कुझु बि करे सघंदो आहे यार, तूं मूंखे प्लीज़ करे ॾे न 5000 यार। हल ठीकु आहे, ॾिसां थो मां कुझु न कुझु कयां थो। हाणे रोहित खे पैसा किथां आणे ॾियां? पैसा गुल खे पुटु ॾियां हुआ, रोहित खे पैसा खपनि। हेलो। हाँ भाई मिल, वठी आहिनि पंहिंजा पैसा। सीरियसली 5000? पर बी तोखे आया किथां उहे पैसा? अरे यार कल्ह छा थियो, गुल जो मैसेज आयो कि हुनखे पुटु ॾिया हुआ। हा त पोइ? त मां बि पंहिंजो दिमाग़ हलायो, वियोमांसि मिलण हॉस्पिटल। त तूं गुल खां वरितसीं इहे पैसा? हुन खां छो वठंदुमि यार, मां त पाण हुनखे पहिरियों 5000 ॾिना। अरे यार मूंखे कुझु बि सम्झ में नथो अचे। छॾ ॿुध हाणे, असां सिंधियुनि में अगरि कंहिंखे पुटु थींदो आहे त माण्हू छा कंदा आहिनि पैसनि में? अलाए यार मूंखे छा ख़बर। हलाए दिमाग़ हलाए पट, सोच ॿ मिंट। हा यादि आयो बी। अगरि कंहिंखे पुटु थींदो आहे असां हुनखे जेतिरा पैसा ॾींदा आहियूं उहो हुन डबल करे ॾींदो आहे। हा सिंपल, मां बि इहो ई कयो। हितां 5000 खणी आयसि, हुते बीणो करे 10,000 ॾिनऊं, पंहिंजा 5000 मूं वटि पाण वटि रखिया, तोखे 5000 ॾेई छॾिया उहे। तूं हिकदमि माना ख़तरनाक माण्हू आहे यार। अब तूं मिल पंहिंजा पैसा वठी हल।